सखर सखर शहर में सूबाई हुकूमत जी दहशतगर्दी। हिंदुस्तान जी बाबरी मस्जिद के शहीद करण जी सुन्नत ते अमल। मुमताज़ आलिम दीन अब्दुर्रहीम नसरुल्लाह मुताबिक काल सखर शहर में कई साल पुरानियूं 17 मस्जिदूं गैर कानूनी करार ॾेई करे शहीद कयूं वयूं। 150 साल पुरानी मस्जिद पिण इहो जवाज़ ॼाणाए करे शहीद कई वई त इहा मस्जिद कब्ज़े जे प्लाट ते ठहियल आहे, जॾहिं त इन मस्जिद जी उमिरि हिन मुल्क खां बि वॾी आहे। इतला मूजिब सखर हाई कोर्ट पारां जारी कयल हुकुमनामे तहत सखर शहर में इंक्रोचमेंट के ख़त्म करण लाइ सिंध हुकूमत मस्जिदुनि के शहीद करण जी मुहिम जो आगाज़ करे छॾियो। सिंध हुकूमत सिधो संहों मस्जिदुनि के निशान बणायो आहे, जॾहिं त उन हुकुम जी ज़द में ईंदड़ हिरा मेडिकल सेंटर के न रहण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सखर शहर जे बरख आलिम दीन अल्लामा अब्दुर्रहमान साकिब आराई पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कंदे चयो त सिंध सरकार मंदिरनि जी अॾावत जो कमु पंहिंजी सरपरस्ती में करे पई, जॾहिं त मस्जिदुनि सां मोदी सरकार वारो रवैयो अपनायूं वेठी आहे, जेको सरासर नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। इन मौक़े ते जमीयत उलमाए इस्लाम जे मरकज़ी अॻवान अल्लामा राशिद महमूद सूमरो शहीद थियल मस्जिदुनि जी हंधि पहुची करे ज़िम्मेदारी जो सबूत ॾींदे हुकूमत खे वधीक क़दम खणण खां मना कंदे चितार ॾिनो त जेकॾहिं हुकूमत इन हरकत खां बाज़ न ईंदी त मुल्कगीर एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।